सतीश कुमार रोहड़ा एक विद्यागुरु, आला साहित्यकार, तैलीमदान ऐं भाषा विज्ञानी। सिंध जे दादू शहर में 15 ऑगस्ट 1929 ते सतीश कुमार जो जन्म पमनदास रोहड़ा जे घर थियो। मुझे पिता जो देहांत तॾहिं थियो जॾहिं मुंहिंजी उमिरि 9 साल हुई ऐं मां चौथों दर्जो प्राइमरी पढ़ंदो हुउसि ऐं पिता जे देहांत सां गॾु ई मुंहिंजी पढ़ाई बंदि थी ऐं मां बि पंहिंजनि भाउरनि सां गॾु जीअण जे कश्मकश में जुड़ी वियो हुउसि। 1947 में भारत जो विरहाङो थियो त सतीश कुमार खे दादूअ मां लॾणो पियो। हू अची अजमेर पहुतो। देश जी आज़ादीअ जी चिणग नंढे हूंदे खां ई संदसि मन में हुई। अजमेर में कुटुंब खे थाईंको करण बैदि रोचीराम थावाणीअ जे नींढ ते हू कटनी कैंप में शरणार्थियुनि जी सेवा करण आयो। पाकिस्तान मां लॾे आयल सिंधी भारत जे कुंड कुर्छ में टिड़ी पखड़ी विया। सरकार भगल टुटल फौजी बैरकुनि में खेनि ढोरनि वांगुरु सटे छॾियो, जिते रोज़मरह जे हाजतुनि जूं बि सहूलियतूं न हुयूं। ख़ानगियत त हुई कान। उन वक़्तु क़ौमी भावना सां भरियल हिक सिंधीअ भाई प्रताप कच्छ जे महाराव श्री विजयराज खां कंडला जे वेझो ज़मीन वठी हिक नए नगर अॾण जो सुपनो ॾिठो। गांधीधाम हिक नई सिंध जो ख्वाब। उन वक़्तु कटनीअ में हुउसि जॾहिं मूंखे भॻवान अभिचंदाणीअ जी या तार आई हुई त गांधीधाम सिंधियुनि जो नओं शहर उॾिजी रहियो आहे ऐं उन जे तहज़ीबी वाधारे में पंहिंजो हथु वधाइण लाइ तूं बि हेॾां हलियो अची हिते ॿिया दोस्त बि अची विया ऐं पोइ मां 1950 में गांधीधाम हलियो आयो हुउसि। हिते 1950 में प्रीतम बजाणीअ जे तमामु घणे ज़ोर बार तां मां मैट्रिक जे इम्तिहान में ख़ानगी तरह सां वेठो हुउसि ऐं इहो इतफ़ाक़ी सम्झणु खपे त मूं उहो बॉम्बे यूनिवर्सिटीअ जे मैट्रिक जो इम्तिहान फर्स्ट क्लास में पास कयो। पर मैट्रिक पास करण खां पोइ मूंखे लॻो अरे मां त तइलीमी खेत्र में वधी सघां ऐं इन करे उन जे पास करण खां पोइ मूंखे मैत्री स्कूल में ई हिंदी टीचर जी नौकरी मिली वई हुई। किन नौजवाननि सां गॾिजी नवयुवक ग्रुप शुरू कयो। आदिपुर में एक निर्वासितेश्वर मंदिर आहे जो भाई प्रताप ठहरायो, जंहिंमें शिव भगवान जी मूर्ति आहे। शिव मंदिर अंदरि जेको संगमरमर जो पत्थर लॻल आहे उन ते जेकी लिखियलु आहे त ही निर्वासितुनि माना शरणार्थियुनि जो शिव भगवान जो मंदरु आहे। उहो मूं ऐं सामताणीअ गॾिजी वेही लिखियो हो ऐं भाई प्रताप उन जी नज़रदारी कई हुई। साॻी तरह सां गांधी समाधीअ ते चारई जेके चौधारी संगमरमर जा पत्थर लॻल आहिनि उन्हनि ते जेकी कुझु लिखियलु आहे उहो बि मुंहिंजो ऐं सामताणीअ जो लिखियलु आहे। 1954 में फूल बालाणीअ सां शादी थी। 1958 में इंटर जे इम्तिहान में फर्स्ट क्लास फर्स्ट अची गोल्ड मेडल हासिल कयईं। 1960 में मूं गुजरात यूनिवर्सिटीअ जे BA जो इम्तिहान बि फर्स्ट क्लास में पास कयो। 1962 में मूं MA जो इम्तिहान फर्स्ट क्लास पास कयो ऐं उन ई साल मूं मैत्री विद्यालय जी नौकरी छॾे ॾिनी ऐं मां पंहिंजे कुटुंब खे वठी पूना मां मिलियल 250 रुपयनि जी फेलोशिप ते उते डिक्शनरी प्रोजेक्ट में कमु करण लाइ पूना हलियो वियुसि। सतीश सिंध खां वठी मुंहिंजो पुराणो दोस्त रहियो आहे। हिते बसि गॾु रहिया आहियूं। मूंखे हिन आला दोस्त ऐं अदब ते बेहदि फ़ख़ुरु आहे। 1962 खां 1966 ताईं मूं पूने में रही लिंग्विस्टिक्स में पोस्ट ग्रेजुएशन कई। मूं पूना यूनिवर्सिटीअ मां 1966 में लिंग्विस्टिक्स में PhD जी डिग्री हासिलु कई ऐं मां बनारस हिंदू यूनिवर्सिटीअ में हिंदी ऐं लिंग्विस्टिक्स पढ़ाइण लाइ प्रोफेसर बणिजी वियुसि। मुंहिंजी ज़िंदगीअ में ॼण हिकिड़ो वॾो इनकलाब अची वियो हो।
1973 में मूं बनारस हिंदू यूनिवर्सिटी छॾे ॾिनी ऐं मां मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन तॾहिं चइबी हुई उन्हनि जे सेंट्रल हिंदी इंस्टीट्यूट में अची वियुसि। बनारस हिंदू यूनिवर्सिटी में मां असिस्टेंट प्रोफेसर हुउसि, हिते मां एसोसिएट प्रोफेसर थी आयुसि। सतेश रोहिड़ा सिंधीअ जे अदबी बैठकुनि में हिकु ॼातल सुञातल अहम शख़्सियत आहे। हू तमामु ज़हीन आहे, दूरांदेश आहे, विद्वान आहे, अभ्यासी आहे। इन जूं तइलीमी लियाक़तूं जेकॾहिं ॾिसजनि त घणेई सर्टिफिकेट अथसि। MA में ॿिनि टिनि विषयनि में इम्तिहान ॾिनई, PhD कयल आहे। डॉक्टर सतीश रोहिड़ा में महिनत करण जी अथक हिम्मत आहे। संदसि इहो सफ़र इते ई पूरो कोन थियो। खेसि भारत सरकार जे परॾेही वज़रात तरफ़ां गयाना यूनिवर्सिटी साउथ अमेरिका में खेसि हिंदी ऐं भारतीय संस्कृति जे प्रोफेसर जे पद लाइ चूंडियो। उन पद ते 1978 खां 1982 ताईं रहियो। 1983 में मोटी अची केंद्रीय हिंदी संस्थान में प्रोफेसर थियो। 1989 में रिटायर थियो। सतीश रोहिड़ा उन्हनि सिंधी लेखकनि ऐं कवियुनि साहित्यकारनि मां आहे जेके चिंतन कनि था, वीचारक आहिनि ऐं पंहिंजी धारणा, पंहिंजा ख़्याल, पंहिंजा वीचार चङे नमूने पेश करण जे जेके सलाहियत रखनि था, जिन में लियाक़त आहे, उन्हनि मां हिकु आहे। ईअं त मूं लिखणु त सिंध में ई शुरू कयो हो ऐं अवल मूं हिकिड़ी उर्दूअ तां कृष्ण चंद्र जी कहाणी या ख्वाजा अहमद अब्बास जी उहा तर्जुमो करे सोशलिस्ट अख़बार में छपाई हुई, जंहिंजो उनवान हो पंचर। उन खां पोइ मूं सिंध में हिकिड़ी कविता लिखी हुई, उहो करे करे त छा। उहा कविता हिंदुस्तान में अचण खां पोइ मूं नई दुनिया मैगज़ीन खे मोकिले ॾिनी ऐं उहा नई दुनिया मैगज़ीन में छपिजी वई। सतीश हमेशह पाण खे सिंधी जातीय, समाज ऐं ॿोली ऐं साहित्य सां जुड़ियल रखियो आहे। 1973 में हिन कूंज मगज़िन जो पर्चो सिंधोलॉजी कढियो। हिन किताब में हू साहित्य जे खेत्र में हिकु वीचारवान साहित्यकार तौरु सुञातो वियो। साहित्यकार जंहिं समाज खे नओं चिंतन ॾिनो। उहो चिंतन संदसि तनक़ीद, तबसरनि, तक़रीरुनि मां झलकंदो आहे। डॉक्टर सतीश रोहिड़ा सिंधीअ जो हिकु तमामु सुठो लेखक, कवि ऐं उन खां बि वधीक मुफ़क्किर ऐं हिकु सुठो वक्ता आहे। डॉक्टर रोहिड़ा सिंधीअ जो सुठो कहाणीकार बि आहे। संदसि हिकु कहाणी नीरी आराम कुर्सी मशहूरु आहिनि। 1989 में प्रेम प्रकाश जे पारां हिकिड़ो अदबी क्लास थी रहियो हो कहाणीअ ते ऐं प्रेम मूंखे बि हुन में पंहिंजी कहाणी पढ़ण जे लाइ नोतो ॾिनो ऐं ज़ोर घुराईं त मां पंहिंजी कहाणी पढ़ां। उते मूं पंहिंजी नीरी आराम कुर्सी इहा कहाणी पढ़ी हुई ऐं उते मुंहिंजे दोस्तनि मूंखे सचपच चइजे खणी त तमामु घणी साराह कई ऐं जंहिंमें हर पीढ़ी ऐं हर सोच जा साहित्यकार मौजूदु हुआ। गोबिंद माली खां वठी हरीश वासवानीअ ताईं, गुनो सामताणी बि हो त कीरत बि हो, पर सभिनी उन कहाणीअ जी बेहद घणी साराह कई ऐं ईअं मुंहिंजो सिंधी कहाणीकार बि ॼण त अदब में पंहिंजी जॻह पाए सघियो। हिकिड़ी मुंहिंजी ख़ासि हिकु क़िस्म जी शैली ऐं हिकु क़िस्म जो सोच आहे ऐं उहो आहे ज़िंदगीअ सां मोहबत ऐं न झुकण जो। कंहिं बि क़िस्म जी ज़िंदगीअ जे तकलीफ़ अॻियां न झुकण जो हिकिड़ो इरादो। इन करे मुंहिंजूं घणियूं कहाणियूं मुंहिंजे ई इर्द गिर्द घुमंदियूं ॾिसण में अचनि थियूं। मुंहिंजी हिकिड़ी कहाणीअ जे सरे उर्क या मथे पने ते इहा लिखियलु आहे त हीअ
कहाणी मुंहिंजी हिकु तरह सां सिरजियल आत्मकथा आहे। पंहिंजुनि कहाणियुनि में मां आहियां बि ऐं न बि आहियां इन करे जो हर कहाणीअ जे हर किरदार में अंदरि वञी मूं उन जे बयानु करण जी कोशिशि कई आहे ऐं मां न आहियां छो त हीअ कहाणियूं मुंहिंजे निजी अनुभव जूं कहाणियूं न आहिनि, पर मुंहिंजे इर्द गिर्द जे अनुभवनि जूं कहाणियूं आहिनि। हिन जूं कहाणियूं मन जे मुंझारे खे ज़ाहिर कंदड़ कहाणियूं आहिनि। पेश आहे कहाणी रिश्तो जो आख़िरी हिसो सतीश रोहिड़ा जी आवाज़ में। हिन कहाणीअ में अॼु जे इंसान जे अजनबियत जो तिखो इज़हार आहे। बोईचड़नि जी पुड़ी कोट जे खीसे में रखी मां वरी अची बस स्टॉप वटि बीहां थो। मां कोट जे खीसे में रखियल बोईचड़नि मां हिकु बोईचड़ो कढी छिले खां थो ऐं बोईचड़नि जूं खलूं पंहिंजे अॻियां रस्ते ते उछलींदो थो रहां। लॻे थो त मूंखां विसरी वियो आहे त मूंखे केॾांहुं वञिणो आहे, या शायदि मां इन इंतज़ार में आहियां त कोई सुञातल चहिरो रस्ते ते नज़र अचे जंहिंखे ॾिसी मां पंहिंजे इर्द गिर्द सां सुञाणप जो रिश्तो जोड़े सघां। कविता जी बि हिकिड़ी ख़ासि सन्फ़ तनहा ते कलम आज़माई कई आहे ऐं मुंहिंजे तनहा जो किताबु शाये थियो आहे जंहिंजो नालो ई आहे तनहा। तनहा जी मतिलबु आहे अकेलो ऐं कविता जे हवाले में उन जो मतिलबु थींदो हिकु सिट जी कविता। पाण क़दीम जे पाण मां मुंहुं में बचंदो छा, मनणा वेंदड़ राह पिण गुज़रे थी तन मां। सुकल वण ते को पखी अॾे न आखेरो, कान लधी चांउठ अहिड़ी का जंहिं ते सिर झुके। डॉक्टर सतीश रोहिड़ा केतिरा ई मज़मून लिखिया आहिनि ऐं मजमूआ पिणु छपिया आहिनि। मज़मून जे लाइ मुंहिंजो चवणु आहे त मुंहिंजा मज़मून मुंहिंजे वीचार यात्रा जा शाहिद आहिनि। माना मां मज़मून लिखण वारो उन मां न आहियां जो वण ते पखीअ ते ऐं मूं मज़मून लिखणु शुरू करे छॾियो, पर मुंहिंजे दिमाग़ में जॾहिं को वीचार अचे थो ऐं मां उन वीचार जी छंड छाण कयां थो तॾहिं मुंहिंजो मज़मून जेको आहे सो तयारु थिए थो। इन करे जेके मुंहिंजा मज़मून आहिनि उहे सभु मुंहिंजी वीचार यात्रा जा शाहिद आहिनि त मुंहिंजे वीचार जी यात्रा किथे 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 हले पई थी। साहित्यकार बाबति सतीश रोहिड़ा साहिब जो चवणु आहे, साहित्यकार खे सिरजणहार चवण जे पुठियां बुनियादी सिद्धांत इहो आहे त साहित्य जो सिरजण ज़मीन जे अंदरि पियल ॿिज मां सलो बणिजी ॿाहिरि फुटणु ऐं सले मां ॿूटो बणजण जे बराबरि आहे, या स्त्रीअ द्वारा जीवन बूंद खे झटे उन मां जीवन जो निसरणु उसरणु ऐं बालक जे रूप में इज़हार पाइण जे बराबरि आहे। जहिड़ीअ तरह धरती ग्रहण करता ऐं सिरजणकर्ता ॿई आहे, या स्त्री हिकु ई वक़्तु ग्रहणकर्ता ऐं सिरजणकर्ता आहे, साॻी तरह सां साहित्यकार हिकु ई वक़्तु जीवन जे भाव अनुभव जो ग्रहण कंदड़ ऐं उन ग्रहण कयल भाव अनुभव खे जीवन जे हवाले में इज़हार कंदड़ आहे। जेसिताईं आलोचना जो सुवालु आहे त मुंहिंजी मञता आहे
त छेद ऐं भेद यानी एनालिसिस ऐं डिस्क्रिमिनेशन इहे हिकिड़ियूं दिमाग़ जूं ॿ ख़ासियतूं आहिनि ऐं जंहिं शख़्स में इहे ॿ ख़ासियतूं हुजनि उहो ई सुठो आलोचक या नक़ाद थी सघे थो। जॾहिं मां चवां थो छेद त इन जो मतिलबु आहे त हू रचना में अंदरि गहिरो वञे ऐं हुन जे हर हिकु अनासर खे अलॻि करे ऐं ॾिसण जी कोशिशि करे। ऐं जॾहिं मां चवां थो भेद या डिस्क्रिमिनेशन त इन जो मतिलबु त हू उन रचना जे चङनि हिसनि खे उन्हनि हिसनि खां परे करे सघे जेके कमज़ोर आहिनि ऐं जेके ज़िंदगीअ जे सचायुनि सां मेल नथा खाइनि। हेल ताईं हिन जा 17 किताब शाया थियल आहिनि, हिंदी, सिंधी ऐं अंग्रेजीअ में। अदब में तनक़ीद मुंहिंजो पहिरियों प्यारु आहे। डॉक्टर साहिब खे साल 2004 में साहित्य अकादमी जो इनाम अता थियो हुन जे किताब कविता खां कविता ताईं ते। इन खां सवाइ ॿिया बि केतिरा ई साहित्यिक सन्मान मिलिया आहिनि। माली कल्चरल एकेडमी अवार्ड, मध्य प्रदेश सिंधी एकेडमी अवार्ड, दिल्ली सिंधी एकेडमी अवार्ड ऐं नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज बि संदसि साहित्यिक सेवाउनि जी क़दुरशनासी कई आहे। सिंधी ॿोलीअ जी आत्मकथा जो कुझु हिसो ड्रामेटाइज़ पिणु कयो वियो आहे। हर मां पंहिंजनि बचड़नि खे प्यार कंदी आहे, पोइ भली मोट में प्यार मिले या न मिले उहा परवाह न कंदी आहे। हा, चाहींदी ज़रूर आहे त हुन खे प्यार ऐं इज़त मिले। ख़ुशीअ सां गॾु थोड़ो अफ़सोस बि थी रहियो आहे जो मूंखे पंहिंजी सुञाणप ॾियणी थी पवे। माउ खे पंहिंजनि ॿारनि जे अॻियां पंहिंजी सुञाणप ॾियणी थी पवे। मां सिंधी ॿोली आहियां, सिंधी ॿोली तव्हां सभिनी जी माता। डॉक्टर सतीश रोहिड़ा जी धीउ परिणियल आहे हिकु जापानीअ सां। हुन जो पुटु ॾाढी सुठी सिंधी ॻाल्हाईंदो आहे। डॉक्टर साहिब खे पंहिंजे ॾोहिटे ते ॾाढो फ़ख़ुरु आहे। मुंहिंजो ॾोहिटो हूअं जापानी आहे, छो त मुंहिंजी धीउ जापानी जवान सां शादी कई आहे ऐं जापान में रहंदी आहे। पर छाकाणि त मुंहिंजी धीउ पंहिंजे माउ याने छोकिरे जे नानीअ सां सिंधीअ में ॻाल्हाईंदी आहे, त अॼु उहो मुंहिंजो ॾोहिटो तमामु सुठी सिंधी ॻाल्हाईंदो आहे। हरिओम बाबा। अॼुकल्ह मां हाणे 24 साल बि थी वियो अथमि ऐं हींअर कमु करण बि शुरू कयो अथमि। त मुश्किल बि त आहे, पर त मज़े सां कयां वेठो ऐं तव्हांजो आशीर्वाद करे स्कूल बि ठीकु तरह सां पास बि करे सघियुमि ऐं नौकिरी बि ठीकु तरह सां मिली आहे ऐं हींअर खां बि ठीकु तरह सां कमु करे थोरो वॾो थी करे कुझु सोसाइटी लाइ कुझु कमु करे सघां, ईअं सोचां वेठो। चङो। उनखे असां कॾहिं सिंधी सेखारी कान्हे का, पर छाकाणि त असीं पाण में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं त उहो छोकिरो सिंधी ॻाल्हाइणु सिखी वियो आहे। जे माइट आसपास सिंधी ॻाल्हाईंदा रहनि त ॿार पाण ई सिंधी ॻाल्हाइणु सिखी वेंदा। बाक़ी जॾहिं सिंधी ॿी भाषा जे रूप में सेखारणु शुरू कबी त हर को सिखण में अहिड़ी तकलीफ़ महसूसु कंदो जहिड़ी जर्मन भाषा जे सिखण में करे। सतीश जो समूरो कुटुंब आला तैलीम याफ़्ता आहे। पाण संदसि पत्नी ऐं 3 धीअरूं। अरुणा खे जापान में सॉफ्टवेयर जी कंपनी आहे। ॿी धीउ शशि डॉक्टर ऐं 3 धीउ किरण इलेक्ट्रॉनिक्स में एमई आहे ऐं अमेरिका में फिलिप्स कंपनी में आहे ऐं पत्नी उहा पिणु एमए आहे। वेझड़ाई में सभिनी ॿारनि गॾिजी पंहिंजे माता पिता जी वेडिंग एनिवर्सरी मल्हाई।
शख़्स तौरु तमामु गंभीर ऐं मज़बूत नज़र ईंदड़ सतीश रोहड़ा सच त हिकु बेहद भावुक शख़्स आहे जेको दुनिया जे हर कंहिं माण्हूअ जे दुख खे महसूस बि कंदो आहे ऐं घणाई भेरा रोई बि ॾींदो आहे ऐं वरी जॾहिं पंहिंजे दुख जी ॻाल्हि अचे त उनखे टहिकनि में लिकाइण जी कोशिशि कंदो आहे। इहा हिकिड़ी हक़ीक़त हुई त डॉक्टर सतीश रोहड़ा जी सोच वीचार ऐं उन जो इज़हार बिल्कुलु क्लियर रहंदो आहे, क्लियर कट हू सोचे सघंदो आहे। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजीअ जी स्थापना करण में हुन जो ई अहम रोल रहियो आहे। बनारस हिंदू यूनिवर्सिटीअ में पाढ़ींदे मूं हिकिड़ो सुपिनो ॾिठो, जागण जो सुपिनो, सोच जो सुपिनो, त जॾहिं मां रिटायर कंदुसि तॾहिं मां इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी खोलींदुसि। 1990 में रिटायर कयो, चई मूं ऐं प्रीतम वराणी जेको मुंहिंजो पुराणो दोस्त आहे उन सां गॾिजी असां हिकिड़ो सिंधोलॉजी जो ख़ाको तयारु कयो ऐं पोइ लक्ष्मी खिलाणीअ जे हिमथाइण ते असां आदिपुर अची वियासीं ऐं असां 1990 में हिते इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी स्थापना कई। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजीअ जे क़ाइमु करण जी इहा इच्छा पैदा छो थी? छो त मां ईअं महसूस थो कयां त हिन सोसाइटीअ जी रचना ई इन ॻाल्हि ते ठहियलु आहे त उते सभई सोसाइटीअ जा हिसा सुञाणप हासिलु करे ऐं उन में ॻंढियल आहिनि। इन करे जनम वठणु शर्त असांखे को नालो मिली वञे थो, का ज़ात मिली वञे थी, को धर्म मिली वञे थो, का भाषा मिली वञे थी, कंहिं मुल्क जी नागरिकता मिली वञे थी। वॾा थी असीं कुझु बदिलाए सघूं था पर छॾे नथा सघूं। ऐं इहा सुञाणप रुॻो शख़्स लाइ ज़रूरी न आहे, हर जातीअ लाइ ज़रूरी आहे। जीअं शख़्स बिना सुञाणप जे जेकॾहिं को शख़्स ॿुधाए न सघे त मुंहिंजे पीउ जो नालो छा आहे, त इहा हिन समाज में वॾे में वॾी गार आहे। ऐं मूं चाहियो थिए त सिंधी जातीअ खे इन क़िस्म जो तानो सहणो न पवे। इहा हिकिड़ी निधण की जाती आहे जंहिंजी का सुञाणप कान्हे। इन करे सिंधोलॉजीअ जी स्थापना जी हिकु ई भावना हुई, सिंधी समाज खे, सिंधी कम्यूनिटीअ खे सुञाणप हासिलु करण में मदद करणु या उन्हनि खे पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखण में सभई सहूलियतूं मुयसरु करे ॾियणु। ऐं उहे सहूलियतूं जेके भाषा जे सिखण जूं हुजनि, जेके संगीत जे सिखण जूं हुजनि, नृत्य जे सिखण जूं हुजनि, साहित्य जूं हुजनि, संस्कृतीअ जूं हुजनि, ॼाण जूं हुजनि, सिंधी इतिहास जूं हुजनि, सिंधियुनि जे हासिलातुनि जूं हुजनि, जिन सां सिंधी जाती महसूसु करे त हीअ जाती मां आहियां, जीअं जाती पंहिंजे वजूद जो, पंहिंजे हुअण जो अहसासु करे सघे। सतीश रोहड़ा साहिब सिंधोलॉजीअ जो फाउंडर डायरेक्टर आहे। हिन पहिरियां 12 साल सिंधोलॉजी जी वागडोर संभाली। 1990 में सिंधोलॉजीअ जे बर्पा थियण खां पोइ डॉक्टर सतीश रोहड़ा लक्ष्मी खिलाणी सां गॾु भारत जे केतिरनि ई शहरनि में सिंधोलॉजीअ जो प्रचार करणु वियो। हिननि सिंगापुर, इंडोनेशिया, बैंकॉक, हांगकांग ऐं मनीला जो दौरो कयो। मक़सदु हो सिंधोलॉजीअ जो प्रचार करणु ऐं फंड कठो करणु। जुलाई 1998 में भारत जे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीअ भारत जे विधान जे सिंधी रूप जो मुहूर्त कयो, जंहिंमें श्री लाल कृष्ण आडवाणी ऐं स्पीकर श्री बाल योगीअ शिरकत कई। विधान जो सिंधी रूप सिंधोलॉजीअ तैयारु कयो। साल 1995 खां 1998 जे अरसे में सतीश रोहड़ा लक्ष्मी खिलाणी सां गॾु अलायंस ऑफ सिंधी एसोसिएशन ऑफ अमेरिका जे इंटरनेशनल कॉन्फ्रेंस अमेरिका ऐं कनाडा में शिरकत कई, जिते सतीश रोहड़ा सिंधी संस्कृति ऐं सिंधी जातीअ ते लेक्चर ॾिना, जिन जो सिंधियुनि दिली स्वागत कयो। 1999 में
सिंधोलॉजी तरफां अंतरराष्ट्रीय सिंधी कॉन्फ्रेंस कराई, जंहिंमें देश विदेश मां सिंधी उद्योगपतियुनि, वापारियुनि, सियासतदाननि, जातीअ जा कदुरदान शरीक थिया। मक़सद हो सिंधोलॉजी तरफां सिंधी ॿोली कल्चर जे विकास जे संभालण जी अंतरराष्ट्रीय सतह ते ॻाल्हि ॿोल करणु। हिन कॉन्फ्रेंस सां सिंधोलॉजी इंटरनेशनल सतह ते उभरी आई। 2003 में सिंधी संगत सां गॾु अचो त सिंधी सिखूं CD रोम ठाही वई। हिन जे ज़रिए तव्हां सिंधीअ में ॻाल्हाइण, पढ़ण ऐं लिखण सिखी सघो था। सिंधीअ में त्रिभाषाई डिक्शनरी ठाही वई आहे, जंहिंजो चीफ एडिटर डॉक्टर सतीश रोहिड़ा आहे। हिन जो मुहूर्त कयो भारत सरकार में ह्यूमन रिसोर्सिस डेवलपमेंट जे उन वक़्त जे मिनिस्टर श्री कपिल सिब्बल कयो। सतीश रोहिड़ा मलीर में रहंदो आहे, जिते हू शाम जे वक़्तु दोस्तनि सां वेही ॻाल्हियूं ॿोलियूं कंदो आहे। दादीअ खे मूं ॿुधायो पिए त भई हाणे ईअं ज़रूरु आहे त मूंखे जंहिंखे चवंदा आहियूं अंग्रेजी में ईगो, उहो ज़रूरु आहे। अंग्रेजी में चवां त इफ आई टेक अवे आई फ्रॉम द आई एम, हिन करे जेकॾहिं मां ई न आहियां त हिन करे मां त आहे मूं में, हिन खां मां इनकार नथो करे सघां। मां ईअं कोन थो चवां त रुॻो को शक कोन्हे को, इनखे ख़ुददारी चई सघूं था। न ख़ुददारी चइजे, ख़ुदी चइजे, ख़ुदी बि जेकॾहिं इनखे चइजे त का बुराई कान्हे का। सतीश रोहिड़ा सिंधी ॿोली ऐं साहित्य जी हिकु बहुमुखी शख़्सियत आहे। हिन महसूस कयो आहे त बदिलियल हालतुनि में सिंधी ॿोलीअ जे बचाव लाइ ॿियो को रस्तो ॻोल्हणो पवंदो। हिन इहो रस्तो पंहिंजी रचना कल्चरल बाईपास सर्जरी में तफ़सीलुनि सां सम्झायो आहे। तत्व इहो आहे त सिंधियुनि खे ज़बानी कल्चर, संगीत, नाटक, नृत्य वसीले पंहिंजे सभ्यतिक वरसे ॾांहुं मोटणो पवंदो, छो जो इहो सिंधी वरसो ई सिंधियुनि जी सुञाणप ई न, पर विश्व सभ्यता जो अहम अंग आहे। डॉक्टर सतीश रोहिड़ा जो सफ़र अञा जारी आहे। इहो सफ़र सिंधी ॿोली, साहित्य